अगर कोई पढ़ता है अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु तो उसको जरूर कहना पड़ता है अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अगर किसी ने कहना होता है ला इलाहा इल्लल्लाह तो कहना पड़ता है मुहम्मदुर रसूलुल्लाह। अगर किसी को कहना पड़ता है अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह तो कहना पड़ता है अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। इज़ा ज़ुकिरतु ज़ुकिरत मई, या रसूल अल्लाह जहां भी मेरा जिक्र होगा वहां तेरा जिक्र होगा। अल्लाह ताला ने अपने जिक्र खैर के साथ अपने हबीब के जिक्र खैर को मिला दिया और अल्लाह ताला फरमाता है मेरे मुस्तफा के जिक्र का चर्चा किया करो। फअम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस, जो मैंने तुम पर नेमतें नाज़िल की उनका चर्चा किया करो। मेरे मुस्तफा से ज्यादा और कोई नेमत हो नहीं सकती। अरे मुसलमानों, ये कोई मुसलमानी है? हिंदू का पुछ तो राम कृष्ण की तारीफ कंदो। अब आओ या न चौदो असांजो राम साईं, बस राम लक्ष्मण राम कृष्ण हिंदू पाण में बटे गॾिजी वेठा चऊं बाबा ये मुसला छुटंदा ई कोन। ये मुसला जेके मुसलमान पाण ये जन्नत में ये तो सुर्ग दे वेंदा ई कोन, निर्द में वेंदा। हिकिड़ो थो चए हिकिड़ी ॻाल्हि आहे छुटा त, चयो कहिड़ी ॻाल्हि आहे? जे मुसलमान कम कार करे थकजी अची वेहंदा आहिनि पोइ चवंदा आहिनि यार हाणे घड़ी खन आराम था कयूं, आराम। पोइ इते राम जो लफ़्ज़ कॾहिं कॾहिं खणंदा आहिनि छुटा त इन्ही में छुटंदा, न त हिननि जी भेणी आहे ई कान। जागो थाला निंड अची वियव, तव्हांखे त आराम कोन्हे न। छुटंदा त कोन पर जे छुटा बि खणी त रुगो इन्ही अखर में छुटा थकजी पोइ चवंदा आहिनि यार अचो त थोरो आराम कयूं। इहो राम जो अखर अचे थो इन्ही में छुटा त छुटंदा, न त कोन छुटंदा। कुल्लु हिज़्बिम बिमा लदैहिम फरहून। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो तो हर टोलो हर जमात पांजे पांजे मजहब ते खुश आ। अरे हिंदू के पांजे राम सा मोहब्बत आ, सिख के पांजे धर्म सा मोहब्बत आ। मुझा दोस्तों अजीजो बद मजहब ईसाई उनके पांजे पेशवान सा मोहब्बत आ। अफसोस जो मकाम आ जो मुसलमान सराहण वारो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में हुजण जी दावा करण वारो पंहिंजे नबी जी तौहीन नहीं गिला करे इन खां वधीक बि कहिड़ी बदबख्ती थींदी आहे। मुंहिंजा दोस्त इहा वॾी बदकिस्मती आहे जो जेकॾहिं पंहिंजे महबूब नबी खे चवे त असां जहिड़ो हमारी मिसल था, हमारी तरह था, तो जहिड़ो सुबह सां नेरा में सलाह हो जाए आहीनो खणी पंहिंजो मुंहुं मुबारक पंहिंजो सुबह जो मुला पंहिंजो मुंहुं मुबारक नेरा ने ॾिसजे मानी मिलई त पोइ मूंखे जेका सज़ा खपई सॼा। अहिड़ो त भाग भरियो आहे जो सॼो ॾींहुं पंहिंजो निभागो पोइ ॾिसे त मानी बंदि थी वञे। कुर्बान मोहम्मद अरबी ता जय रसूलुल्लाह जो ईमान सां दीदार कयो त दोज़ख जी वाह हराम थी वई। तूं के तो चवी माज़ अल्लाह त नबी मां जड़ो आ। तू रीगता है फर्श पर है अर्श पर उनकी गुजर, खुद ही तू इंसाफ कर, तू भी बशर वो भी बशर। तू जमीन ते धिका पियो खा, तोखे सलाम करण वारो कोने। मोहम्मद करीम जे इंतजार में मलाइका सिफूं बदियूं बीठा। तू सरापा बुग़्ज़ की वो रहमतल लिल आलमीन, फिर किस तरह आए यकीन तू भी बशर वो भी बशर।
तो के पीउ सा साड़, भाव सा साड़, पाड़े सा साड़, ओड़े सा दुश्मनी के बर्दाश्त को न तो करी। सरापा बुग़्ज़ की पेरन खा मथे तई बुग़्ज़ कीने में भरियो पियो आ, वो रहमतल लिल आलमीन। हाणे हाणे तो के साईं पीर मोहम्मद अयूब जान ॿुधायो, माई कंडा उछले, ढूंढा उछले, हबीब करीम बीमार थे त पुछण वञेस, बीमारी जी हालत में महबूब ने निहारे थी, चवे सोना सुबह थियो वाह लतीफ। माई जमन ॾिठो त जंहिंजे दॾ ते मां कंडा फिटा कंदी हुयसि, जंहिंजे रस्ते ते मां ढूंढ फिटा कंदी हुयसि, अॼु मूंखां पुछण आयो आहे, पाण खे पई चवे सुबह थियो फर्क़ पियो, हींअर लॻी हीर मन मुरादूं पुनियूं ऐं पलाए विझूं हन पीर, हाणे हींअरा थियुसि धीर जो तोखे पिरी पुछण आया। जेका काफरानी हुई हबीब जे दग ते कंडा फिटा कंदी ही, नबी करीम अलैहिस्सलाम के सताईंदी ही, कुर्बान वञा रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात। अर्ज़ थी करियो रहमत वारा नबी, जीअं तो मूंखे नवाज़ियो आ, ज़ाहिरी बीमारीअ खां शफ़ा जी दुआ घुरण आयो आ, इहा ज़िंदगी 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात, इहा ज़िंदगी हुजे न हुजे सोना मुंहिंजो जनाज़ो भी पढ़, मूंखे कलमो भी पढ़ाए। हबीबन करीमन जे शफ़क़त जे हथ लगण खां पोइ मुसलमान थे थी ऐं चंद लम्हनि खां पोइ गुज़ारे वञे थी। वाह माई तो जा भाग जो तो जो जनाज़ो इमामुल अंबिया पढ़ाए थो। मुला तू पंहिंजो ख्याल कर, तू अहिड़ो आ, तू सरापा बुग़्ज़ की वो रहमतल लिल आलमीन, फिर किस तरह आए यकीन तू भी बशर वो भी बशर। हिकिड़ो पखी आ, पाण खे चवंदा आहियूं गिज, कहा हाथ दोनों जोड़ कर तू नूर हक मैं हूं बशर। तोखे चवणो पवंदो, तोखे मञणो पवंदो त या रसूल अल्लाह बशर त मां आहियां जेको कीने हसद में भरियो पियो आहियां, तू नूर हक़ आ, अहिड़ो त ख़ुदा जो नूर आ जो जंहिंजे मथां तुंहिंजी नज़र पइजी वई तंहिंखे बि तो नूर अला नूर बनाए छॾ। सच ॿुधाए असांजो नबी असां जहिड़ो आहे? चओ ॾाढे ॻाल्हायो त मां त तव्हांखे चवंदुसि ईअं चओ असां जहिड़ो त कोन्हे, पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि, ॾाढे 1.25 लख नबीअ जहिड़ो बि। मिठाई सां चए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार। मुंहिंजो महबूब सरदारन जो भी, सरदारन जो भी, चओ चओ सरदारन जो भी, नबी पंहिंजे उम्मत जा सरदार, पर मुंहिंजो महबूब सरदारन जो भी सरदार। जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारे सरदार। सूहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार, पुचारई चङा चौधार वाहे कांधा हबीब बसी। अदा असां जहिड़ो चवंदा आहे वॾा बेअदब, वॾा गुस्ताख। क़ुरान चवे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी, ऐं ईमान वारो अल्लाह ऐं उन जा मलाइका महबूब करीम ते सलात दुरूद मोकिलन था। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा, ऐं ईमान वारो तव्हां भी मुझे महबूब करीम ते सलातो सलाम पढ़ो, पर हमेशा पढ़ो। केॾो ज़ुल्म आ, केॾो ज़ुल्म आ, तव्हांजी डेनमार्क खे खयो आ। आउं तव्हांखे चवंदुसि रुगो मीरवाह न, सॼो मीरपुर खां ज़िलो, रुगो मीरपुर खां ज़िलो न, सॼो सिंध जो इलाइक़ो, सॼो सिंध जो इलाइक़ो न, 4 सूबा पाकिस्तान जा सभई गॾिजी हितो बमबारी कयो। तव्हांजो बम, तव्हांजो भितर, तव्हांजी जंग डेनमार्क पहुचंदी। हज़ारों मील परे यूरोप में हुननि गुस्ताखी कई आहे, हिते मुल्ला नारा पिया हणनि गुस्ताखे रसूल ते लानत।
असां था चऊं त इहो बि मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो मौजज़ो आहे जो गुस्ताखनि खां ख़ुदा चवराए पियो त चओ गुस्ताखे रसूल ते लानत। अब आहे या न आहे? अॼु ताईं असांखे 50 साल थिया मथो हणंदा हुआसीं बाबा गुस्ताखनि ते लानत आहे, गुस्ताखनि ते लानत आहे। त माण्हू चवंदा साईं इहे तव्हां फितने जूं ॻाल्हियूं न कयो। अल्लाह तबारक व तआला फरमायो सुन्नियो तव्हां चुप कयो, मां पाण ई गुस्ताखनि खां पंहिंजे पाण ते लानत मोकिले रहिया थो। अब हितां तव्हांजी लानत तव्हांजा जुलूस डेनमार्क खे कुझु मुतासिर कंदा? असांजो फर्ज़ आहे असां एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड करायूं, असां पंहिंजी ईमानी गैरत जो सबूत ॾियूं। असांजो फर्ज़ आहे असां पंहिंजे तरफ़ां ईमान जो सबूत ॾेई असां हुकूमत खां मुतालबो कयूं। न दुकान खे बाहि ॾियूं, न बसुनि खे जलायूं, न कंहिंजा रस्ता रोड रोकियूं, न इस्पतालुनि खे बंदि कयूं। असां दुकानदारनि खे बि मजबूर न कयूं, एहतजाज रिकॉर्ड करायूं त असांजी हुकूमत इन हुकूमत सां पंहिंजा सफ़ारती तालुकात टोड़े उनखे मजबूर करे त आइंदा गुस्ताखी न कजो ऐं जंहिं गुस्ताखी कई आहे तंहिंखे सज़ा ॾियो। एतिरो करे सघूं था पिया, पर ईअं कॾहिं थियो आहे? अबा मीरवाह में चोर चोरी करे वञे वरी पेरनि खणाइण में चोर